करमपुर में सिंध सुञाणप रांद मलाखड़े जो ज़बरदस्त मुक़ाबलो करायो वियो। शहर ऐं इलाइक़े जे जमे गफ़ीर माण्हुनि मल जो मुक़ाबलो ॾिठो ऐं मल पालवनि खे नोटनि ऐं ताड़ियुनि जी सूरत में ख़ूब दाद पुण ॾिनो। करमपुर में सिंध स्पोर्ट्स जे तरफ़ां करमपुर शहर में मलाखड़े जो इनेकाद कयो वियो, जंहिंमें सिंध पंजाब जे मशहूर पालवाननि हिसो वरितो। मल मुक़ाबले में मल पालवान मुबारक मीराणी पंजाब जे मल पालवान शरीफ़ सोलंकी खे ज़बरदस्त मुक़ाबले खां पोइ मल मारे पहिरें नंबर ते रहियो। ॿिए जोड़े जे मल पालवान मोहम्मद ईसा मीराणी गुड्डू अबड़े खे मल मारे ॿिए नंबर ते रहियो, जॾहिं त टें जोड़े जे मल पालवान तालिब शेख यासिर शाह खां मल मारे सोभ हासिल कई। मल मुक़ाबले जे इख़्तिताम ते डिप्टी डायरेक्टर स्पोर्ट्स कशमोर कंदकोट मीरमोहन कलोड़ो खटियल मल पालवाननि में ट्रॉफियूं ऐं इनाम तक़सीम कया। सिंध जे साबिक़ा मशहूर मल पालवान उस्ताद मोहम्मद इलियास मीराणी ऐं ॿियनि मल मुक़ाबले में शिरकत कई ऐं मुक़ाबला पिणु ॾिठा। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाराणी, JTN न्यूज़, करमपुर। यार मोहम्मद जाफरी के पालवान अली दोस्त अमीर बाल याद करे तो और समझिया जाट हो लगवा अपने जिला साईं रंडू खान मीरबार जी वरी महिरबानी वॾनि माण्हुनि खां असांजी जायदाद हली वेंदी आहे। हथ बढ़िया ये ज़िद ऐं हाट ऐं मुक़ाबले जी महिल आहे आख़िरी जाठो लॻो आहे माछी वरी ताल जो आहे हिकु बाक़ी वो मीरबार ॿियो ताल जो आहे मीरबार ॿियो ताल जो आहे। अॻियां परे थी वञो लॻे ताली दिल मां मेल कढो आहे त पोइ कमु भलो थी वेंदो। साफ़ी दोस्त मलाखड़े में हली आया मुबारक मीर असांजे मानवारे साईं हीरो स्पोर्ट कंदकोट मानारो साईं मीर मोहम्मद करोड़ो खान जनत पाजो नफसेना ये गिरी वीडियो बना ना कसम ना